केपी हुकूमत जी 4 सालनि जी कारकर्दगी बाबति बरतानी इदारे BBC खे इंटरव्यू ॾींदे तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान 2013 में वफ़ाक़ में हुकूमत न मिलण ते ख़ुदा जो शुक्र अदा कयो। हुन चयो त खेनि उन वक़्तु मर्कज़ में सरकार मिली वञी हा त अणतजुर्बेगार पार्लियामेंट मेंबरनि सबबि खेनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पए हा। इमरान ख़ान चयो त हाणे हू ख़ुदा जो शुक्र अदा करे थो त 2013 वारनि चूंडनि बाद खेनि वफ़ाक़ में हुकूमत न मिली, न त उते बि केपी वारो ई हाल थिए हा, जिते परवेज़ खटक खां सवाइ सभु माण्हू नवां आहिनि। खेनि 1 साल ताईं इहा ख़बर ई न पई त थिए छा पियो। संदसि चवणो त हुन तोड़े संदसि टीम केपी में हुकूमत मिलण बाद घणो कुझु सिखियो आहे। इमरान ख़ान चयो त जेको सबक़ु हुननि केपी में सिखियो आहे उहो खेनि अॻिते हली मर्कज़ में तमामु घणो कमु ईंदो। हुन चयो त अणतजुर्बेगार हुअण बावजूदि संदसि टीम केपी में सुठी कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो कयो आहे। तहरीक इंसाफ़ जे सरबराह चयो त मकानी इदारनि जो निज़ाम लागू करणु, तालीम जे शोबे में सीड़पकारी ऐं सिहत में सुधारा केपी हुकूमत जूं 3 अहिड़ियूं कामयाबियूं आहिनि जिन ते खेनि फ़ख़ुरु आहे। संदसि चवणो त केपी में मुतारिफ़ करायल नए मकानी निज़ाम ते इन करे मुकमल तौरु अमल न थी सघियो आहे जो पार्टीअ जा MPs ऐं सूबाई ब्यूरोक्रेसी इन निज़ाम जा मुख़ालिफ़ आहिनि। इमरान ख़ान चयो त क़ानूनी तौर ते इहो निज़ाम सॼे सूबे में लागू थी चुको आहे, पर उनखे अमली तौरु लागू करण में कुझु वक़्तु लॻंदो, छाकाणि त उन्हनि अहिड़ा इनक़लाबी कम कया आहिनि जेकी इन खां अॻु पाकिस्तान में थिया ई न आहिनि। हुन चयो त केपी जो मकानी निज़ाम सॼे मुल्क में सभिनी खां सुठो आहे। तहरीक इंसाफ़ जे सरबराह चयो त कराची जो मेयर चवे थो त केपी वारो निज़ाम हुजणु घुरिजे। पंजाब जा मकानी नुमाइंदा चवनि था खेनि बि उहो ई निज़ाम खपे। कुझु त आहे न जो माण्हू उन जो मुतालबो करे रहिया आहिनि। इहो निज़ाम रुगो काग़ज़नि ताईं महदूद छो आहे ऐं अख़्तियार मुंतक़िल छो न आहिनि थिया वारे सवाल जे जवाब में संदसि चवणो त पाकिस्तान लाइ हीउ हिकु नओं निज़ाम आहे जंहिं ते अमल करण में खेनि काफ़ी ॾुखियाइयूं थी रहियूं आहिनि। इमरान ख़ान चयो त तालीम ते हुननि जेतिरी बजट ख़र्च कई आहे ओतिरी ॿिए कंहिं सूबे नाहे कई। केपी जे स्कूलनि जो मयार एॾो त बहितर थियो आहे जो हज़ारें ॿार ख़ानगी स्कूल छॾे सरकारी स्कूलनि में दाख़िल थिया आहिनि। सिहत जे सूबे में पंहिंजी हुकूमत जी कारकर्दगी जो ज़िक्र कंदे इमरान ख़ान चयो त डॉक्टरनि जे ॻोठनि ऐं ॾूरान इलाइक़नि में हाज़िरी यकीनी बणाइणु तमामु ॾुखियो कमु हो। इन खां अॻु डॉक्टर रुगो पेशावर में ई मिलंदा हुआ। संदनि पघारूं वधायूं, सर्विस स्ट्रक्चर बहितर कयो ऐं डॉक्टरनि जो अंगु वधायो। अॻु केपी में 3000 डॉक्टर हुआ, हाणे 10,000 खां वधीक आहिनि। पेशावर जी लेडी रीडिंग अस्पताल समेत मुख़्तलिफ़ अस्पतालुनि जी इमारतुनि जी ख़राब हालत बाबति सवाल जे जवाब में इमरान ख़ान चयो त इमारतुनि जी हालत बहितर करण लाइ वॾी रक़म जी ज़रूरत आहे जेका हुननि वटि न आहे।